बिशाह डॉक्टर रिज़वाना नदीम बिन अबू बकर मेमण पाकिस्तान का सऊदी अरब उम्रे ला वेंदड़ परवाज़ दौरान एक मरीज़ के फौरी तिबी इमदाद मुहैया करे इंसानियत की ख़िदमत जो शानदार मिसाल कायम कयो। परवाज़ दौरान एक मुसाफ़िर की तबीयत ओचितो ख़राब थियण ते डॉक्टर रिज़वाना पंहिंजे पेशेवराना महारत ऐं इंसानी दोस्त जो मुज़ाहिरो कंदे मरीज़ खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾिनी, जंहिंजे नतीजे में संदसि जान बची सघी। डिप्टी कमिश्नर मटियारी पारां डॉक्टर रिज़वाना नदीम खे हिन अज़मत भरे कारनामे ते ख़राज तहसीन पेश कंदे एज़ाज़ी शील्ड सां नवाज़ियो वियो। ही एज़ाज़ कमिश्नर हैदराबाद डिवीज़न बिलाल अहमद मेमन जे दौरे दौरान डिप्टी कमिश्नर सेक्रेटरीट जे लतीफ़ा हाल में थियल तक़रीब में ॾिनो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमन चयो त डॉक्टर रिज़वाना नदीम जहिड़ा माण्हू असांजे समाज जो फ़ख़्रु आहिनि, जिन ख़िदमत ख़ल्क़ इंसानियत हमदर्दी खे तरजीह ॾिनी। इन्हनि जो ही जज़्बो लाइक़ तहसीन नाहे। असां अहिड़नि किरदारनि खे उजागर कंदा रहंदासीं त जीअं समाज में मिस्बत सोच खे हथी मिली सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।